अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि। उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, जेको SPSC इम्तिहान वरितो सिंधी लेक्चरर जी पोस्ट जे लाइ तारीख़ 25 अप्रैल 2024 ते, इन में कुझु सुवालनि ते ॾाढो कंट्रोवर्सी आहे। सोशल मीडिया फेसबुक ते ऐं व्हाट्सएप ते मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ सवालनि जे बारे में मुख़्तलिफ़ राया ॾियनि था पिया। ठीकु आहे, उन्हनि मां कुझु क्लियरिटी मां जेको आहे उहे पेश कंदुसि तव्हांजे साम्हूं। ऐं इहो साॻियो ई पेपर मां बि सॉल्व करायो, उन में मां बि तव्हांखे ॿुधाईंदुसि त मां कहिड़े ऑप्शन खे टिक कयो ऐं हिकिड़ो मतिलबु त तजज़ियो कयूं था। ठीकु आहे, ऐं सही ऑप्शन जी ॻोल्हा कंदासीं। ठीकु आहे, ऐं जेको सही ऑप्शन मां प्रोवाइड कंदुसि उन जो तव्हांखे सबूत ॾींदुसि। सबूत सां खां सवाइ कमु न थींदो। ठीकु आहे, हिकिड़ी पंहिंजे तरफ़ां जेका आहे उहा क्लैरिटी पेश कबी तव्हांजे साम्हूं। ठीकु आहे, ऐं सुवालु इहो हुयो त हिते जेको 34 नंबर ते सुवालु हुयो, हाणे हिते स्क्रीन ते आणिया मां 34 नंबर ते हेठि ॾिसो, शाह लतीफ़ अबड़े उघाम उघाम इघाम या जेको बि कुझु आहे प्रोनाउंसिएशन खे थोरो हिकिड़े पासे रखिजो। ठीकु आहे, शाह लतीफ़ अबड़े अघाम जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर बिलावल में, सुर करायल में, सुर ॾहर में या सुर रामकली में? हाणे इन खे ॾिसंदासीं असां, थोरो ॾिसूं त इहो कहिड़े में ज़िक्र थियो आहे। पर पहिरियों मां एतिराज़ जेके आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थो। त शुरू कयूं था इन खे असां। मां स्क्रीन खे हटायां ताकी हीअ वीडियो तव्हांखे सॼो जेको आहे सो पेपर नज़र अची वञे। अच्छा, हाणे ही फेसबुक ताईं खयल आहे पोस्ट, सिंधी अदब जी ॼाण जंहिं बि रखियो आहे पोस्ट, इन में अचूं था असां हेठि। नंबर 7 ॾिसो, शाह लतीफ़ अबड़े अघाम जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? जवाब में सुर बिलावल, सुर कारायल, सुर ॾहर ऐं सुर रामकली ॾिनल आहे। असुल में सुर बिलावल ऐं सुर ॾहर में अबड़नि सखी सरदारनि जो ज़िक्र मिले थो, पर अबड़े उघाम जो नाले सां कंहिं बि आम पढ़े वेंदड़ रिसाले में ज़िक्र नथो मिले, जेको सवाल पिणु ग़लति थिए थो। हाणे साईं जन हिते इन खे सवाल खे माना हिकिड़ी फतवा ॾेई छॾी त सवाल ई ग़लति आहे। ठीकु आहे, अॻिते असां थोरो इन जो जाइज़ो वठंदासीं। अच्छा, यादि रहे मां जेको इहो सुवालु करायो हुयो, मां सुर बिलावल जो इन जो आंसर ॿुधायो त इन जो ज़िक्र जेको आहे सुर बिलावल में आहे। अच्छा, ॾिसूं था अॻिते। हाणे ही किताबु आहे सरवर सैफ़ जो आहे, प्रोफेसर सरवर सैफ़ जो, सिंधी ॿोली ऐं अदब जो तारीख़ी तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी जाइज़ो। हाणे इन में 2 नंबर ते ॾिसो, अबड़ो उघाम। हाणे इहो जेको अबड़ो इघाम आहे, इहो शाह लतीफ़ जे 10 ॾातार आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो ॾातार आहे। ठीकु आहे, हेठां कुझु पढ़ूंसि था। अबड़ो अघाम पारकर जे चौथान भिट जो रहवासी हो। ही भिट कंहिं ज़माने में ॾाढो आबाद हूंदो हो ऐं तमामु घणो मालवंद हो। अच्छा, ही जेको आहे थोरा अखर बि मूंखे ईअं मिलिया आहिनि। हे चौथान भिट न पुट आहे, थी थो सघे। अबड़ो गाम पारकर जे चौथान पट जो रहवासी हो। ही पट कंहिं ज़माने में ॾाढो आबाद हूंदो ऐं तमामु मालवंद हूंदो हो, माल हूंदो। उन ज़माने में सखी ऐं ॾातार, ख़ैर असांजो इन लाइननि सां घणो जेको आहे वाबस्तगी न आहे, छो त अखर क्लियर न आहिनि। उन ज़माने में सखी ऐं ॾातार साइलनि खे उठ, घोड़ा, ढगियूं, मेहूं दान ॾींदा हुआ। लतीफ़ साईं ॼाम सुपर सां गॾु अबड़े उघाम जी ॾाढी तारीफ़ कई आहे। हाणे इहे कुझु बैत आहिनि अबड़े उघामनि में, सुपड़ जीअं ॿेले। हाणे मिसाल हिते बि इहो आयो। ऐं 2 नंबर शेर में ॾिसो, अबड़ो उघामनि में सैर झलो बारी। हाणे हिकु त इते ई जेको मथे साईं जन चयो त आम पढ़े वेंदड़ रिसाले में अबड़े उघाम जे नाले जो ज़िक्र ई नथो मिले, इहा ॻाल्हि त इते ई रद्द थी वई, छो त हे शाइरनि में सौ सिधो इहो क्लियर लिखियो पियो आहे नालो अबड़ो बि ऐं इहो जेको लफ़्ज़ आहे उहो बि। हाणे अॻिते असां अचूं था पंहिंजी साबिती ते। ठीकु आहे, साबिती ते। हाणे ही किताबु आहे हिकिड़ो, किताबु शाह जो रिसालो आहे। ठीकु आहे, ऐं मुहक़िक़ आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच। ऐं हीअ वेबसाइट ॾिसो, सिंधी अदबी बोर्ड जी वेबसाइट आहे। इन ते सुर बिलावल जॾहिं तव्हां खोलींदव, सुर बिलावल,
हाणे इन में इहे शेर जेके मथे हिन न मां प्रोफेसर सरवर सेफ वारे में ई जंहिंमें अबड़े उगाम जो नालो आयो आहे बैतनि में, उन जा तव्हांखे बैत इहे सुर बिलावल में मिलंदा। अचो ॾिसूंसि था, अञा ताईं हिते न मिलिया। हिते ॾिसो सुर बिलावल, हे उन पेज जा स्क्रीन शॉट आहिनि। ठीकु आहे, हाणे हे ॾिसो, हे मथे हिकिड़ो शेर लिखियलु आहे। हाणे सम्झाणी में लिखे थो, डॉक्टर नबी बख्श जी सम्झाणी आहे, कंहिं माना हिकु कंहिं आम माण्हू जी इहा न आहे सम्झाणी। ठीकु आहे, इहो अबड़ो सरदार ई साम हेठि आयल औरतुनि जे सिरनि जो ज़िमो खणे थो ऐं बेवसीलनि जो इजो ऐं आधार बणिजे थो। अब्दुल लतीफ़ चवे थो त इहो ॻाढ़ो घोट बहादुर पुटु लखनि जे लश्कर में आॾो ईंदे न की हिबके थो ऐं न वरी डिॼे थो। जिते किरोड़नि माठ में अची कुझु नथा पुछनि, उते हू वेठो मुश्के ऐं मुरके थो। ठीकु आहे, अॻिते ॾिसूं था, हिते बि इहो अबड़ो जेको आहे सरदार, हिते बि इन में बि ज़िक्र कयो अथई, पर असां ईंदासीं ख़ासि नालो जाते अबड़ो उघाम जो नालो हुजे। हाणे ॾिसो, ही बैत अची वियो उहो अबड़ो उघामनि में। हाणे जेका सम्झाणी लिखे थो, ही सूर्या सखी अबड़ो उघामनि जी क़ौम में ईअं हो जीअं लस ॿेले में सिबड़ ॼाम सखी हो। इहे मुल्क ऐं मैदान ॿिए कंहिं सखां न भरिया। मिसाल हिते अची वियो ज़िक्र। हाणे ॿिए में बि ॾिसो, अबड़ो उघामनि में भर झलियो बारी। सम्झाणी, ही अबड़ो सरदार उघामनि में अहिड़ी सघारी पुश्त पनाह टेक वांगुरु हो जीअं कंहिं छिनी या मोह में विच ते बीठल मज़बूत मुनी हुजे। माना छिनी या मन, हिते मन अथव, मन में। ठीकु आहे, असांजो मतिलबु इहो आहे त माना ज़िक्र आयो न, ऐं कहिड़े में ज़िक्र आयो? सुर बिलावल में आयो। यानी इन मां साबिती थी त इहो जेको आहे, इन जो जेको सुर बिलावल आहे, उहो ई सही ऑप्शन आहे, बाक़ी ॿियो सही ऑप्शन न आहे। ठीकु आहे, त हीअ शॉर्ट वीडियो उमेद तव्हांखे सुठो लॻो हूंदो। ऐं मुंहिंजा ॿिया बि वीडियो आहिनि कुझु एतिराज़ वारे ते, जिन में सवालनि में कुझु एतिराज़ कया विया आहिनि। ऐं इहो यादि रहे त अञा ताईं SPSC का बि की न ॾिनी आहे जंहिंमें हू कंहिं ॿिए ऑप्शन ते वञनि था या नथा वञनि। इन जी की अञा ताईं जंहिं वक़्तु हीअ वीडियो मां रिकॉर्ड करे रहियो आहियां उन वक़्तु ताईं की न आहे आयल। ठीकु आहे, हीअ वीडियो ॾिसण जी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।